मोटरसाइकिल पार्किंग फी मोटरसाइकिल 50 रुपये पार्किंग बाबा। चौबीह कलाक नगर हलंदो आहे। फ़क़ीर आहिनि, इन्हनि जो विरहाइण जो ज़िमो आहे इन्हनि जो आहे। जी बाबा, नगर आहे जेको 24 कलाक हाकिम सरकार ते। ये भठी जा मंज़र आहिनि, ये फ़क़ीर आहिनि जेके नगर हलाइण में मसरूफ़ आहिनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु दरगाह हाकिम अली शाह पट वारो सैयद जलाली कलंदरी उते वेठा आहियूं। हिन वक़्तु दरगाह जो गादी नशीन साईं अली अदर साईं उन सां वेठा आहियूं। अचो त उन खां मेले जे हवाले सां हाल अहवाल वठंदासीं। मां तमाम तरह से खुशनसीब ऐं खुशनसीबीअ सां ऐं प्यार ऐं ख़ुलूस सां साईं जन मुंहिंजी सिद्ध धरतीअ जी टीम खे मुबारकबाद भी पेश कयां, छो जो नओं चैनल ऐं नई माना त सिलसिलो जारी थियो असांजो। ऐं मौला खां इहा ई दुआ आहे मौला हिनखे पंहिंजे मक़सद में पंहिंजे इरादनि में कामयाबु करे ऐं सही ऐं सच ऐं हक़ीक़त जी राह ते हली करे पंहिंजो अज़म ऐं पंहिंजो पैगाम ऐं पंहिंजूं ख़बर अशात खे बहितर बनाए आम इंसाननि ताईं माण्हुनि ताईं पहुचाइनि। जंहिं ती अॼुकल्ह मीडिया जी तमामु सख़्तु ज़रूरत जी हूंदी इहा अनाहठ भी पूरी थी वेंदी इंशाअल्लाह। मौला कंदो थी आस्ते आस्ते पंहिंजी तरक़ीअ ते पंहिंजी बुलंदी जी तरफ़ क़दम आहे हिन जो। अल्लाह जी ज़ात खां इहा ई उमेदु आहे त मौला कंदो हुनखे तरक़ी ऐं बुलंदी नसीब फरमाए। तालुको ज़िलो कंबर शहदादपुर, तालुको मीरू ख़ान कंबर शहदादपुर ज़िलो उन में मुनक़िद थियो आहे। जेके 77 साल मेले के गुज़री चुका आहिनि। 77 मेलो ख़ैर ख़ूबी सां रवां दवां आहे, जंहिंमें पंहिंजे पाकिस्तान मुल्क जे जैन सूबनि जा अक़ीदतमंद मुरीद मुरादमंद सभु कोहे पंधु पेर भरे सरकार जे दरवाज़े ते पंहिंजे अक़ीदत जो ऐं पंहिंजे सिक ऐं मुहबत जो इज़हार करणु आयल आहिनि। मां तमामु ज़ाइरीन ऐं आयलनि जो खे भलीकार बि चवां थो। ऐं तव्हां मीडिया जे थ्रू गवर्नमेंट ऐं पंहिंजे पाकिस्तान जे तमामु असां इख़लाक़ ऐं पुरखलूस इदारनि खे अर्ज़ु रखंदो त मेला सिंध जी सकाफ़त बि आहिनि ऐं इंसान जी ज़िंदगीअ जी रवां दवां रखण जे लाइ उन में तफ़रीह आहे। तक़रीबन हर मुहज़िब तहज़ीब में तफ़रीह खे उजागर कयो वियो आहे, सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि जंहिंमें इंसान सिहत ऐं उन्हनि जी ज़िंदगी आसान ऐं पुरसकून करण जे लाइ ही मेला राइज थींदा रहनि हलंदा रहनि त बहितर आहे। ऐं मां ख़ासि करे पंहिंजे कंबर शहदादकोट ज़िले जे तमामु इंतिज़ामिया DC साहब जन ऐं असांजे SSP साहब जन तमामु मशकूर ऐं शुक्रगुज़ार आहियां जिन अहिड़ो क़दम खणी करे
असांखे परमिट जारी करे इजाज़त सरकार हाकिम से मेले की ॾिनी ऐं ख़ैर खूबी सां SOPs जे तहत मेलो रवां दवा आहे ऐं ख़ासि ख़्याल ऐं एहतियात रखी करे इन पाक हाकिम जी सरदार इन्हनि बुज़ुर्गनि इन अलाह जे वलियनि इन्हनि जे पैगाम ऐं इन जे रवादारी ऐं इन जे भाईचारे जे पैगाम खे सम्झणु ऐं सोचणु ऐं उन ते गौर फिक्र करण जे लाइ जेकर तारीख़ दुनिया फ़क़ीरनि फ़ुक़राहनि जा मेला गॾिजणु ऐं मुहबतूं क़ाइमु ऐं दाइमु रहनि नसीबनि जा आहिनि मेला वरी अॻिले साल जेके माण्हू हयातूं जीअरा रहिया त वरी गॾु Haqqan Jihad Salatlar, Mujiz न्यूज़ चैनल।